नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। जिला रिपोर्टर ॼाम शोरो मोहम्मद सफ़र सेमानी ॼाम शोरो में वालिद खां घर जो ख़र्च मिल्कियत मां हिसो घुरण ऐं दिमाग़ी माज़ूर ॿारड़े खे घरां कढण लाइ अॻूण वॾे घरवारी ऐं उन जे पुटु अख़बार विकिरो कंदड़ पोरीअ ते रिटायर्ड पुलिस जमादार हथां घर अंदरि जरगमाल बणाए 3 कलाक तशद्दुद करण खां पोइ घरां बेदख़ल करण ते मुतासिर धुर जो एहतजाज। असांजी हयाती खे ख़तरो आहे, माण्हुनि जूं धमकियूं पयूं मिलनि, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं वस वारा इंसाफ़ कनि। माई सोहन पंवर ऐं अख़बार विकिरो कंदड़ नादिर पंवर जो एहतजाज। ॼाम शोरो शहर जी रहवासन औरत मिसमात सोहन ज़ाल रिटायर्ड पुलिस जमादार अमीर बख्श पंवर मुड़ुस खां घर जो ख़र्च घुर मिल्कियत मां हिसो वठण तां रिटायर्ड पुलिस जमादार अमीर बख्श पंवर पंहिंजी ॿी घरवारीअ जे पीउ पंहिंजे सोहरे अली शेर पंवर साले अब्दुल मजीद पंवर उन जे पुटु ज़ुबैर पंवर सां गॾिजी मूंखे ऐं घर अंदरि मासूम ॿारनि समेत रगमाल बणाए मूंखे ऐं मुंहिंजे बसड़नि मथां बदतरीन तशद्दुद करण बैदि घरां बेदख़ल कयो वियो आहे। मुतासिर धुर पारां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि, समाजी शख़्सियतनि ऐं वस वारनि खे अहिड़ी नाइंसाफ़ी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ करण जी अपील कई आहे। धीउ पुटु उन खां पोइ मूंखे सूर ॼण पिया, ॿी शादी वञी कई, ॿी शादी करे उन खां पोइ असां मुंहिंजो ससु सहुरो हो, मूंखे उहे हलाईंदा, उहे मुंहिंजो ससु सहुरो वियो, उन खां पोइ मूंखे सूर ॼण पियो, न मूंखे ॾिनई न वरितई न कयईं, उहो गुज़ारे जो विया। उन खां पोइ मूंखे सूर ॼण पियो आहे त हीअ साल अची विया आहिनि, 2 साल असांखे कढी छॾियईं। 2 सालनि में असांजो कंहिं अदुल न कयो, न मुंहिंजे ॾेरनि कयो, न मुंहिंजो कंहिं बि न कयो। हिकिड़े ॾेर सामान खणाए ॾिनो, उन वीचारे खे बि माना बेवस आहे। हाणे बि मूंसां कल्ह 3 ॾींहं बेवस असांखे ईअं मूंखे मारी, ईअं मूंखे मारी, बेखूंदो करे मूंखे मारी। मुंहिंजो पुटु आयो असांखे दर ॾेई, 3 मुंहिंजे ॿारनि जा कीहाट आहे, मुंहिंजो जॾड़ो थी चवणु ॿुधायो सही आहे। हे सॼो सिस्टम साईं हिन त आहे, हू एॾो ज़ालिम आहे, बेरहम आहे, हुन सां माना कोन्हे रहम कोन्हे साईं। मां नंढो थी वॾो थियो आहियां, पघार मां मूंखे सॼो ज़िंदगी रुपए बि न ॾिनो अथसि। भाइटिया पाने मुंहिंजो चाचो हाजी अली शेर आहे, सॼो सिस्टम उन जे हथ में आहे, उहो जीअं चवे तीअं थिए। पंहिंजी उनजी धीउ आहे, उन जे चवण में आहे, मुंहिंजो सालो रहियो पियो अथसि पंहिंजो, उहो मूंखे रोज़ु अख़बार ते दाबा ॾेई वञे, जहिड़ो तरह तुंहिंजो घर शर कयोसीं, कंहिं बि मीडिया ते वेंदे किथे बयानु ॾिने